अस्सलाम वालेकुम एंड वेलकम टू प्रोग्राम। नाज़रीन, हिन वक्त मूंसां टेलीफोन लाइन ते बख्शत थलो साहब आहे। कोरोना वायरस जे सॼे हिन बहस में हिकिड़ो वॾो बहस इहो आहे त माण्हू चवनि था त दुनिया जहान में तमामु घणो कुझु चेंज थींदो ऐं जेका दुनिया जी शिकल अॼु असां ॾिसूं था उहा शायदि न हूंदी। इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे जेको असां बख्शल खां सम्झण जी कोशिशि कंदासीं। प्लस इहो आहे त सिंध जे अंदरि जेके सरगर्म क़िस्म जा माण्हू आहिनि, लीडर्स आहिनि, उहे सिंध सरकार जे पॉलिसियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कनि था ऐं गॾोगॾु जेके टाइमली डिसीशन्स आहिनि सिंध सरकार जा उन्हनि जी तारीफ़ बि कनि था। कुझु माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त हीअ सॼी सिचुएशन अहिड़ी आहे जंहिंमें हर क़ौम खे पंहिंजे डिसीशन्स में कंसेसिस जी इंतिहाई ज़रूरत आहे, गॾु बीहण जी ज़रूरत आहे। इन आर्ग्यूमेंट खे साम्हूं रखी काफ़ी माण्हू पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिमायत बि कनि था, उन जी हुकूमत जे क़दमनि जी तारीफ़ बि कनि था, छाकाणि त हुनजो ख़्यालु आहे त हीउ वक़्तु अहिड़ो आहे जेके शायदि जेको पॉलिटिकल डिफरेंसिस खे परते रखण जे लाइ असांखे हिमत ॾियारे थो या इनकरेज करे थो। पाण कोशिशि कंदासीं त इहे ॿ चारि शयूं जेके आहिनि उहे बख्शल खां ज़रूरु सम्झूं। बख्शल, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त मुंहिंजी ख़ालिक जुनेजा साहिब खां वठी साईं जलाल महमूद शाह वीदे ॿियनि दोस्तनि सां जेको आहे उहा गुफ़्तगू थी, कादिर मक्सी सां ॻाल्हि ॿोल थी। हुननि जो इहो चवणु हो त सिंध सरकार जेकी आहे उहा टाइमली स्टेप्स वठण जे हवाले सां काफ़ी अॻ खां अॻरी रही। इन जे करे इहो जेको स्टेप आहे उन ते हुननि जी तारीफ़ थियणु घुरिजे। तव्हांजो छा ख़्यालु आहे त वाक़ई साईं मुराद अली शाह जी सरकार टाइमली क़दम खयां ऐं उन्हनि जा नतीजा बि अचनि पिया? मंज़ूर, तव्हांजी महिरबानी। ऐं हिकिड़ो अर्ज़ु इहो त मजमूई तौर ते जेकॾहिं ॾिसिजे त दुनिया पूरी में सियासी हुकूमतूं घणे घणे अंदाज़ में फेल ई थियूं आहिनि। सो हुन में रिलेटिवली त जेको आहे सो जंहिं टाइमली स्टेप्स खयां आहिनि त हुनजी जय बि थिए थी। त हिन हिसाब सां जेकॾहिं सिंध हुकूमत जी थिए थी त इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी। पर जेको इनएफिशिएंसी आहे ब्यूरोक्रेसी जी, जेका कॉलोनियल दौर खां असांजे मथां पइल आहे ॻिची में, उहा बि असांजे साम्हूं आहे। चाहींदे बि यानी माण्हुनि वटि, क़ौमुनि वटि वसीला बि आहे, पैसो बि आहे, यूरोप अमेरिका ताईं साम्हूं आहे, पोइ बि माण्हुनि जो वार नथी थी सघे। सिंध गवर्नमेंट थोरो घणो कयो आहे त उनखे मामले में उनजी शाबस मिलणु घुरिजे। हिन मक़सदु इहो पट को पीपल्स पार्टी जो माण्हू को हिमायत थी वेंदो, उहा पूरा पॉलिटिक्स ते तनक़ीद विराईंदी ईंदी। हिते माना हिकिड़ो क्रिटिकल हिज़्ब इख़्तिलाफ़ वारो जेको रोल आहे सियासत खे, उहो निभाइणु घुरिजे। कतई तनक़ीद ऐं कतई हिमायत वारो पासो जेको आहे सो मां सम्झां थो मुनासिब कोन्हे को। अञा घणा चैलेंजिस सिंध हुकूमत खे अॻियां आहिनि। हिकिड़ो लॉकडाउन इफेक्टिवली हिननि कयो त आहे, पर आम माण्हुनि ताईं जेको रहाई जो सुवालु आहे ऐं उन्हनि माण्हुनि ताईं मदद जो पहुचाइण जो जेको सुवालु आहे उहो अञा ताईं बि शर्मिंदह ताबीर न आहे थियो। अच्छा बख्शल, हिकिड़ी ॻाल्हि मूंखे जेकी आहे उहा सम्झ में कोन थी अचे, तव्हां ज़रूरु सम्झायो। उहो इहो त सिंध सरकार जे लॉकडाउन वारी टाइमिंग जे लिहाज़ खां उन जी तारीफ़ बि थिए थी। अञा तमामु घणा माण्हू जेके आहिनि उहे फेसबुक ते, सोशल मीडिया ते जेके आहिनि उहे तारीफ़ कनि था। पर मां उन्हनि जा जेके इंटरव्यू बि ॾिसां थो, जेका डेटा ॾिसां थो सिंध जी, उहा इहा आहे त सिंध जी जेको आहे 4.5-5 करोड़ जी आबादी में सिर्फ़ु 9,000 टेस्ट थिया हुजनि ऐं असां वटि जेको पॉज़िटिव मरीज़नि जो जेको तइदादु आहे उहो 1000 खां वधीक थी वियो हुजे। इवन इन सूरत हाल में बि सिंध सरकार जी तारीफ़ करण जो मतिलबु जवाज़ कहिड़ो आहे? आई डोंट नो वाई इज़ दैट सो। उहो ॾिसो न, तव्हां कंपेरेटिवली जेकॾहिं ॾिसंदो त माना ट्रम्प शुरू में कोन पे मञो त एॾी का सूरत हाल आहे। हू चए धंधादारी जारी रखो, कमकार जारी रखो। न्यूयॉर्क स्टेट जेको चङो मुड़सो उहो बि इहा ई ॻाल्हि पियो करे, उहे फाथा आहिनि। साॻी ॻाल्हि इमरान ख़ान ऐं पंजाब हुकूमत बि कंदी बि आई, फाथा आहिनि। पंजाब जा केस हाणे सिंध खां ॿीणा थी विया न। सिंध पाकिस्तान जे कंटेक्स्ट में, ॿिनि सूबनि जे कंटेक्स्ट में इहो सभु करे वई आहे। उन में सिर्फ़ु पीपल्स पार्टी जो खे शाबस जो सुवालु कोन्हे। सवाल आहे सिंध जे अंदरि जेका सिविल ऐं पॉलिटिकल सोसाइटी आहे ॿी, उनजी हिकिड़ी वॾी सपोर्ट रही आहे हिन सवाल ते। नतीजे ते उहा हिकिड़ी वाइब्रेंट सोसाइटी आहे सिंध जी। ऐं हूअं बि असांजा सीनियर दोस्त चवंदा रहिया आहिनि, पाकिस्तान में जमहूरी सवाल हुजे, क़ौमी सवाल हुजे, तबकाती या सिल्की सवाल हुजे, सिंध हमेशह खां लीड कंदी रहंदी। पाकिस्तान ठहण महिल बि बंगाली ऐं सिंधी आहे जिन वटि भाई ॿोलियूं, सकाफ़त ऐं सियासत सॻारी हुई।
सो सिंध सब खां पहिरीं करे वई, बलोचिस्तान खां पहिरीं, पख्तूनख्वा खां पहिरीं, पंजाब खां पहिरीं, त इहो क्रेडिट वेंदो, पर सिर्फ़ु सिंध हुकूमत ॾे कोन वेंदो, इहो सिंध जे अवाम ॾे बि वेंदो, संजीदा सियासी समाजी जेके धुरियूं आहिनि उन्हनि ॾे बि वेंदो, छाकाणि उहे बि वाइब्रेंट आहिनि ऐं उहे बि माना ईअं कोन्हनि जी पंजाब जे अंदरि सूरत हाल आहे जिते उहा कमज़ोर आहे। ठीकु आहे, पर हिन वक़्तु तव्हां सूरत हाल ॾिठो त कल्ह चीफ मिनिस्टर जी स्टेटमेंट जेकी आहे उहा ॾिसी असांखे सम्झ में ॻाल्हि अचे थी त हफ़्तो खनि सीरियसनेस जो मुज़ाहिरो थियो ऐं उन खां पोइ हिन वक़्तु जेका लॉकडाउन जी सूरत हाल आहे उन में बिल्कुलु सीरियसनेस नाहे। यानी असांजी जेका इहा मेरिट आहे जेका तव्हां ॿुधायो था, इहा हफ़्ते खनि जी मेरिट थी न? हा हा बिल्कुलु ईअं आहे। ईअं त मां त चवां थो न त बाबा जेके दुनिया जूं पहिरियूं जमहूरियतूं हुयूं, दुनिया जी अमीर तरीन रियासतूं आहिनि, उहे ई फाथल आहिनि। सो हे फाथल रहंदा। हिननि जी पूरी ब्यूरोक्रेसी जेका आहे सा उहा माना इनएफिशिएंट आहे, नालाइक आहे। उहा जेकॾहिं का लाइक़ बि आहे त उहो रिलेटिव मामिलो आहे, छा जेका ॿिया घणा नालाइक़ आहिनि। ओके, तंहिंजे करे को हिननि जी लियाकत को एब्सोल्यूट फिनोमिना कोन्हे को। हिननि जी लियाकत निस्बतन बहितर आहे, उहा बि इन करे छा जेका निस्बतन बहितर सोसाइटी खे जेको आहे सो ई गवर्न था कनि, ओके, जिते हिननि जे बहितर फ़ैसिलनि जी ताईद थिए थी, माण्हुनि सां गॾु बीहनि था। अच्छा, ऐं उहे संजीदा सियासी समाजी क़ुवतूं बीहनि थियूं। तंहिंजे करे क्रेडिट सिर्फ़ु सिंध गवर्नमेंट जो कोन्हे को, सॼी सोसाइटी। हा हा, सॉरी बाजो इहो सॼी सोसाइटी जो क्रेडिट आहे, इहो ठीकु आहे। पर आउं चवां थो त उहा सोसाइटी जेका इहा क्रेडिट खणे थी उहा बि हफ़्ते खनि जे लाइ सीरियस थी। ईअं थियो न? बुख बदहाली बि इशू आहे न। सिंध जो 70% माण्हू बिलो पॉवर्टी लाइन थो रहे, 72% माण्हू मेल न्यूट्रिशन जो खां शिकार आहे। हाणे उहो माण्हू छा करे? उहो माण्हू लॉकडाउन जी पासदारी कीअं करे? उहो त लाज़मी किथे न किथे निकिरंदो। शहरनि में त तव्हांखे थोरो घणो वरी बि मिली थो वञे, ॿारहड़ी जे अंदरि त कंट्रोल करणु अञा ॾुखियो आहे। त कुझु समाज जा मामला बि आहिनि ऐं असांजो सिंध गवर्नमेंट ते दबाव ईंदो न, माण्हुनि ते तनक़ीद कोन वेंदी। ओके, सिंध गवर्नमेंट ते दबाव ईंदो त बाबा इहो जेसिताईं मामिलो मौजूदु आहे, थ्रेट मौजूदु आहे, तेसिताईं अञा हिननि खे थोरो पंहिंजे हिसाब सां इहो मां ॿुधो त हिननि 21 तारीख़ ताईं त लॉकडाउन वारो फ़ैसिलो वधायो आहे 14 खां। ओके, सो इनखे इफेक्टिवली केतिरो करे सघनि था, हिन में त सभिनी जो कॉपरेशन जी ज़रूरत आहे। एग्ज़ैक्टली। पर बग़ैर हिकिड़ी ॿी शइ जेकी आहे उहा इहा त जॾहिं सूरत हाल इहा हुजे ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहे समूरा मसइला आहिनि। 70% माण्हू तव्हांजो गुरबत जी लकीर खां हेठि रहे थो, यकीनन इहो वॾो इशू आहे, नो डाउट। पर जंहिं नमूने सां असां वटि सोशल ट्रांसमिशन जी ॻाल्हि थिए थी त हाणे इहो वायरस जेको आहे उहो हिकिड़े माण्हूअ खां ॿिए माण्हू ताईं फैले थो ऐं तेज़ी सां फैलिजे थो। इन ते त वधीक इंफॉर्मेशन हाणे शायदि कंहिंखे ज़रूरत ई न आहे। त हिन सिचुएशन में पाण अला ख़ैर करे इन शइ जो ख़तरो मौजूदु आहे त सिंध जे अंदरि हीअ तइदादु जेको आहे उहो लख ॾेढ ताईं वञी सघे थो न, जेकॾहिं पाण लॉकडाउन चङे नमूने सां न कयोसीं त। त पोइ छा थींदो? ॾिसो, असां माण्हुनि खे एडवांटेजिस कुझु आहिनि निस्बतन ओलह जी सोसाइटी जी। अच्छा, हा, हिकिड़ो त असां वटि माना यूथ जो रेशो तमामु घणो आहे, उहो रेज़िस्टेंट रिलेटिवली आहे। तमामु बोड़ो माण्हू आहिनि जिन जी पंहिंजी इम्यूनिटी घणी कमज़ोर आहे, उहा आहे। तव्हां दुनिया जा पूरी जा अखर खणी ॾिसंदो त हुनमें तव्हांखे माना अबाउट 60 ऐं तव्हांखे रेशो घणो मिलंदो, राउंड अबाउट 60 अबाउट 60 तव्हांखे रेशो घणो मिलंदो। त हूअं ई पाकिस्तान ऐं सिंध में नौजवान पोड़ा हूअं ई घटि आहिनि। ओके, ॿियो वरी इहो बि आहे त असां कीअं फ़क़ीर वारो मिसाल ॾींदा आहियूं त तुंहिंजो घोड़ो सतार पेशानी आहे, चई माना छा थी जिन भागो आहे, जब पिना अॻे जो इन भागो थी मुंहिंजो कहिड़ो औंठो पटींदो। सो असां त बुख बदहाली में रहण वारा माण्हू त हूअं ई आहियूं, तकलीफ़ुनि में रहण वारा हूअं ई माण्हू आहियूं। त इहा बि हिकिड़े लिहाज़ खां हिकिड़ो एज थी थो वञे पियो त हिकिड़ी अहिड़ी बाबा काउंटर करण में जेके जिते दुनिया जी सुधरियल तहज़ीब याफ़्ता क़ौमूं ऐं रियासतूं बि मुंहुं कोन थियूं ॾेई सघनि। इहो हिकिड़ो स्लाइटली एज आहे। बाक़ी इहो नथो चई सघिजे भई सुभाणे जेकॾहिं वरी असां आउटब्रेक वधे थो त उन जी सूरत हाल छा थींदी, कीअं कंट्रोल थींदो। तॾहिं पोइ हुन दुनिया न ॾिसबो शायदि जेका माना हितां पार पहुची वई आहे, जीअं चीन बि पूरी दुनिया जी मदद कनि था, तीअं इहे पहिरीं दुनिया जे पार निकिरी बीहे त शायदि उहा भलाई उतां थी वठे। बाक़ी हाणे एतिरो सो आहे त ख़तरा त मौजूदु आहिनि ऐं हिन खां को इनकार कोन्हे। अच्छा, ॿियो जेको सॼी दुनिया जे अंदरि बहस आहे उहो त हीअ जेका सॼी सिचुएशन आहे इहा दुनिया में जेके आहिनि उहे अर्थ शेकिंग क़िस्म जूं तब्दीलियूं आणींदियूं। घणा माण्हू चवनि था त सरमाएदार दुनिया बि ईअं सर्वाइव न करे सघंदी, मुल्कनि जे विच में तालकातनि में कमी ईंदी,
असां वटि जेके दुनिया जहान में जेके कन्फ्लिक्ट्स आहिनि, झेड़ा झगड़ा आहिनि, उन जी नेचर में तब्दीली ईंदी। तव्हां बि इहे सम्झो था त वाक़ई के अर्थ शेकिंग तब्दीलियूं अचनि पियूं, उन जे असां बिल्कुलु कंधीअ ते आहियूं? से तब्दीलियूं त अचनि पियूं राइट नाउ, ऐं उहो किथे वञी छी कंदियूं, छाजे कारण जो क्राइसिस अञा आन गोइंग आहे। तंहिंजे करे हिन जे नतीजा हतमी नतीजनि ते ॻाल्हाइण त ॾुखियो आहे, पर इम्काननि ते ॻाल्हाए सघिजे थो त उहो वाक़ई इहो आहे, इहो थींदो। छो थो थिए राइट नाउ बि छा थो थिए, हिन बोरान छा कयो आहे, हर जॻह ते तज़ाद मुख़्तलिफ़ क़िस्म जा खोले रखिया अथसि। ठीकु आहे, घरनि जे अंदरि हाउस होल्ड जेके झेड़ा आहिनि उहे त उहे वधिया ई वधिया आहिनि, नफ़्सियाती मामलात जेके थिया हूंदा, पर यूनिट ऐं फीडेशन जा मसइला आहिनि। असां वटि सिंध पंजाब जो मसइलो तव्हांजे साम्हूं हर अचे पियो, ऐं ईअं उते ॾिसूं पिया त न्यूयॉर्क ऐं अमेरिकन स्टेट जो वॾो मसइलो उते ईअं वधी वियो आहे, उते वधे पियो। ईअं हर जॻह ते मक़ामी ऐं फीडेटिंग जा झेड़ा बि आहिनि, रियासतुनि जा बि पाण में मसइला आहिनि। ईरान वारा, सऊदी थो चवां, रूस वारा, इहे हिकिड़े पासे चीन वारा बीठा आहिनि। अमेरिका चवे थो त असां क्राइसिस मां निकिरूं त पोइ तव्हांखे वोट ॾींदासीं, असां तव्हांखे ज़िम्मेदार सम्झूं था, हिक ॿिए ते इहे इल्ज़ाम हणी वेठा आहिनि। ऐं इहो छिकटाण आलमी सतह ते आहे। दुनिया चए थी त इहे सभु गॾियल क़ौमुनि चवनि था त गॾु वेहनि, पर गॾु वेहण वारो मामिलो कोन, इहो अञा तज़ाद अञा तेज़ थो थिए। सो अर्थ शेकिंग कुझु तब्दीलियूं थींदियूं, पर इहो मूंखे कोन थो लॻे त सिस्टम आउटराइटली वेठिजी वेंदो। तव्हां ॾिसो न, चवनि था त 1930 जे ग्रेट डिप्रेशन खां वधीक जेको आहे सो मुआशी बहरान पैदा थींदो, थी रहियो आहे ऐं थींदो। हिन वक़्त ताईं $1 ट्रिलियन इंग्लैंड जी हुकूमत अक़वाम मुतहिदा खे लिखी ॾिनो आहे त असांखे चीन पैसा भराए ॾे। हालांकि हुननि जो पंहिंजो वज़ीर आज़म जेको आहे सो ज़िंदगी मौत जी कशमकश में पियो आहे। हिननि खे त अहिड़ो न करणु घुरिजे, पर हाणे जीअं त वॾे कमदार जा वॾेरे जा कमदार थिया वेठा आहिनि अमेरिका जा, त पोइ इहो परवान था वेठा। सही ॻाल्हि। सो छिकताण बि वधंदी, सेंट्रलाइज़ेशन बि वधंदी, ग्लोबलाइज़ दुनिया त हूअं ई हुई, साम्राज्यत वारो मामिलो बि वधंदो, पर वरी उनजे उबतड़ जा इम्कान बि ॾाढा सगारा आहिनि। त अवामी मज़ाहिमतूं बि वधंदियूं, ऐं उहे बि हिकु जॻह ते कोन बीहंदियूं। जी वायरस हिकु जॻह ते कोन थो बीहे, त टेरर शायदि रियासत जी हद हिकु हद ते हुजे, कंहिं मुल्क में सख़्तु हुजे, किथे अनारकी जो मामिलो बीहजी वञे, पर मुआशी बहरान ऐं मज़ाहिमतूं इहो बि वधंदियूं। हिन बहरान खां अॻु में ई चवनि पिया त 10 मुल्क अहिड़ा आहिनि यूरोपीय यूनियन जे अंदरि जेके सुभाणे डिफॉल्टर थी वेंदा ऐं आलमी मालियाती इदारनि जे साम्हूं। काफ़ी माण्हू लास्टली काफ़ी माण्हू चवनि था त दुनिया जा काफ़ी मुल्क अहिड़ा हूंदा जेके पंहिंजी जाग्राफिकल हदूं सर्वाइव न करे सघंदा। इहे जॾहिं अवामी तहरीकुनि जे उभार जी ॻाल्हि कयूं था, त हिन जो मक़सदु आहे त काफ़ी मुल्कनि जे जाग्राफी शक्ल में बि तब्दीली अची सघे थी। सर, हिकिड़ो अर्ज़ु त तारीख़ जे अंदरि असां इहो ॾिठो आहे त ज़रूरी न आहे त का पुराणी शइ टहे त ओचितो का नई शइ बि ठही वञे। रोमन एम्पायर बि पंहिंजे वॾे कद, बुत ऐं ख़र्च ऐं ताक़त समेत पंहिंजे पेरनि ते अची टही पई, ऐं पोइ असां ॾिसूं था त 1000 साल हूंदा दौर था ॿुधाइनि। त ज़रूरी न आहे त कुझु नओं ठहे। बाक़ी एतिरो सो आहे, हार्ड तोड़ फोड़ थींदी, पर सरमाएदारनि जो निज़ाम पंहिंजे लेखे टही वञे ऐं ओचितो को बराबरी इंसाफ़ थी वञे, इहा इम्कान घटि आहिनि। इन उथल पुथलनि खां बग़ैर वधीक उथल पुथल अञा हलणियूं आहिनि। उन में ही माना छा चवंदा आहियूं असां, कैटलिस्ट जो किरदार, फैक्टर जो किरदार आहे, कोरोना जो जेको किरदार आहे उहो हालांकि इहो पहिरियों मामिलो कोन्हे जेको दुनिया खे आलमगीरीअ ते नई आलमगीरीअ ते निए थो। उन खां अॻु में दहशतगर्दी जो सवाल हो, माहौलियाती तबाही ऐं गदलाण जो सवाल हो। इहो उहो सवाल आहे जेके पहिरियों ॿुधाइनि पिया दुनिया खे हिकु मुठ थी सोचणु घुरिजे। सो ही हिकिड़ी जेका अंधी जदलियात आहे सरमाए जी, उन में त इहो मुमकिन अञा त ईअं नज़र कोन थो अचे। बाक़ी तब्दीलियूं अचणियूं आहिनि, ऐं पावर सेंटर्स जेके हिन वक़्तु आहिनि, मिसाल जे तौर ते दुनिया में ॾिसो त हिकिड़े पासे ॾांहुं अमेरिका आहे, ॿिए पासे ॾांहुं यूरोपीय यूनियन आहे, ऐं टे पासे ॾांहुं सोवियत यूनियन थो चवां, रूस, चीन ऐं इहे जेके मुल्क आहिनि जेके ब्रिक्स जा, इन्हनि जो पावर आहे। त इन्हनि पावर जी शिफ्टिंग थींदी, लाज़मी सॉफ्ट पावर चाइना जो वधंदो, ऐं उहो असर रसो बि वधंदो, ऐं किथे कमी ईंदी, पर अलटुगेदर इहो सभु मामिलो टही पए, इहो अञा तकड़ में नज़र ईं कोन थो अचे। वॾी महिरबानी बख़्शर साहिबु, तव्हां पंहिंजा व्यूज़ असां सां शेयर कया। इम्कानी तौर ते जेको मंज़र आहे उहो असांजे नाज़रीन जे साम्हूं पेश कयो। थैंक यू सो मच नाज़रीन। बख़्शर साहिब जी गुफ़्तगू तव्हांजे साम्हूं, कहिड़ियूं शयूं तब्दील थी सघनि थियूं दुनिया जहान में, इम्कानी ॻाल्हि आहे। सूरत हाल अॻिते अञा वधीक चिटी थींदी, ऐं यकीनन बहसनि जो ऐं ॻाल्हियुनि जो ई सिलसिलो जारी रहंदो। अल्लाह हाफ़िज़।